अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो महिमान आयो ऐं उन महिमान जे लाइ खाधे पीते जूं तमामु शयूं जेके तयारु करायूं वयूं ऐं खट ते जॾहिं खाधो लॻायो वियो त उन खाधे सां गॾु हिकिड़ो वॾो ॾंडो बि मेज़बाननि अची रखी छॾियो। महिमान खे जॾहिं खाध खुराक ॾिठईं ऐं ताम ॾिठईं त ॾाढी ख़ुशी थी, पर जॾहिं लठ ते नज़र पियसि, उन ॾंडे ते उनजी नज़र पई त थोरो परेशान बि थियो त ख़बर न आहे हीउ ॾंडो छो रखियो अथऊं, ईअं न थिए जो मां ही खावां उन खां पोइ उन ॾंडे सां महिमान नवाज़ी थिए मुंहिंजी। सो आख़िर रहियो न थियुसि, पुछा कई त तव्हां हीउ ॾंडो जेको आहे उहो छो रखियो आहे? त मेज़बाननि ॿुधायो त इन में का वॾी ॻाल्हि कोन्हे का, बसि इहा असांजी हिकिड़ी रिवायत आहे, रस्म आहे त जॾहिं बि को महिमान ईंदो आहे त असां उनखे मानी पेश करण सां गॾोगॾु लठ बि रखी छॾींदा आहियूं ऐं इहो ॾंडो पियो हूंदो आहे। इहा वॾड़नि खां वठी असांजी रिवायत आहे। महिमान खे थोरो ख़ौफ़ थियो, हुन सोचियो त भली का ॻाल्हि आहे ज़रूरु। सो चई त मूंखे उन पालणहार जो कसम जेको असां सभिनी खे रिज़्क़ अता करे थो, जेसीं ताणी तव्हां मूंखे हिन ॾंडे जे बारे में ॿुधाईंदो न, उन वक़्त ताईं मां हिकिड़ो गिरह बि वात में न विझंदुसि। हाणे सभु परेशान थी विया, सॼे पाड़े में सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि होली वई त भई फलाणनि जो महिमान जेको आहे उहो मानी नथो खाए। सो उन्हनि चयो त हाणे असांखे इन जे बारे में त का ख़बर न आहे, कंहिं बुज़ुर्ग खां पुछी था वठूं। हिकिड़े ॻोठ जे बुज़ुर्ग खे घुरायूं त साईं हीअ जेका रस्म आहे असांजे ॻोठ में ॾंडे रखण वारी, इहा किथां खां शुरू थी आहे ऐं छो? उन बुज़ुर्ग उन लठ खे ॾिठो, ॾंडे खे ॾिठो, ॾंडे खे ॾिसण खां पोइ चई त तव्हां बि सफ़ा अहमक आहियो, अणॼाण आहियो, एॾो ॾंडो थोरी रखिबो आहे मानी सां, इनखे नंढो कयो। सो 2-3 फुट जेको आहे सो उनखे कटरायूं, कटे ऐं पोइ वरी रखियऊं, नंढो ॾंडो थी वियो, रखियऊं। महिमान खे अञा बि ख़ौफ़ वेठो हुयो। सो महिमान चयो त मां न खाईंदुसि भाऊ मानी, मूंखे जंहिं वक़्त ताईं तव्हां ॿुधाईंदो न त इन जो इस्तेमालु आहे छा आख़िर ऐं इन जो मक़सदु छा आहे, उन वक़्त ताईं मां मानी न खाईंदुमि। वरी विया ॿिए बुज़ुर्ग खे ॻोल्हे फोले ॻोठ मां वठी आया ऐं उन अची ॾिठो, उन्हनि चयो त तव्हां बि सफ़ा चट आहियो के ॼट आहियो, सफ़ा हेॾो ॾंडो रखिबो आहे, इनखे सनो कयो। सो उन ॾंडे खे सनो करे ऐं 2 फुटनि जो 1.5 फुट जो वञी छॾियऊंसि, ॾंडो सनो थी वियो। पर महिमान खे अञा ख़तरो त हाणे मां छा कयां, मानी कीअं खावां, अलाए छा थींदो मानीअ खां पोइ, ईअं न त इहा ॾंडो खणी मूंखे वठनि। सो महिमान इनकार कयो भई मूंखे अञा मुतमिन न कयो आहे, तव्हां मूंखे मुतमिन कंदो त उनखां पोइ मां मानी खाईंदुसि। सो छा थियो जो विया वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग खे वठी आया। उन बुज़ुर्ग बि जॾहिं ॾंडो ॾिठो त उन चयो त यार सफ़ा तरीक़ो ई कोन्हे को तव्हांखे, त एॾो ॾंडो थोरी रखिबो आहे। उन वरी उनखे अञा छिले ऐं सनी आंगुर खां बि सनी लठ जी शक्ल में कराए ऐं उहो रखियो। महिमान अञा मुतमिन न पियो थिए। महिमान चयो भाई मूंखे ॿुधाईंदो न तेसि ताईं मां मानी न खाईंदुसि। सो विया हिकिड़े बुज़ुर्ग खे वठी आया ऐं उनखे टंगो टाली करे खणी आया आहिस्ते आहिस्ते कुलनि ते। उहो बुज़ुर्ग तमामु झूनो बुज़ुर्ग हुयो, पुराणे दौर जो हुयो ऐं उनजो उनजी जेको उमिरि जो काथो लॻाइजे त उहो 90-92 साल जो बुज़ुर्ग हुयो। जॾहिं उहो आयो त उन खां सभिनी पुछो त हीअ जेका लठ रखण वारी या ॾंडे रखण वारी रस्म आहे उहा छो आहे असांजे वॾड़नि में? सो उन चयो, उन जॾहिं ॾिठो उनखे, उन चयो बाबा हीअ तव्हांखे कंहिं रखारायो आहे? असां नंढड़ी सनड़ी तीली भञी जेका आहे माचिस वारी, ऐं उहा उनखे जेका चुंब करे उहा रखंदा हुआसीं त जीअं महिमान जेकॾहिं मानी खाए थो ऐं को टुकड़ो गोश्त जो या को मच्छीअ जो या को कंडो फासिजी थो पवे ॾंदनि में, त उहो ॾंदनि खे साफ़ु करे। तव्हां इहे बेवकूफ़ आहियो, हेॾो तव्हां ॾंडो अची महिमान जे अॻियां रखियो आहे। सो उन्हनि उहो रिप्लेस कयो, ख़तमु कयो ऐं उन जी जाइ ते उन्हनि माचिस जूं तीलियूं जेके टोड़े ऐं उहे नंढड़ी प्यालीअ में रखी महिमान जे अॻियां रखियूं। सो दोस्तों असां वटि बि जेका बि रस्म शुरू थींदी आहे न, का बि नई रस्म ईंदी आहे, का बि नई ॻाल्हि ईंदी आहे त उहा शुरू में नंढड़ी हूंदी आहे, पर उहा वधंदे 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 वॾी थी वेंदी आहे ऐं ॾंडो थी वेंदी आहे। इन जे करे का बि जेका बि ग़लति शइ हुजे या सही शइ हुजे त उन जो एहतियात ज़रूरी आहे। उन खे इन तरह सां फैलायो न, वॾो न कयो। जॾहिं असां वॾो था करे छॾियूं ॻाल्हियुनि खे त पोइ उहे ॻाल्हियूं किथां जूं किथे पहुची थी वञनि। सो उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदो। ईंदड़ वीडियो में वरी मिलूं था, तेसिताणी अल्लाह भाई।